ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 28/8/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, तव्हां जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो आत्मा में लाइट ईंदी वेंदी आहे। ज्ञानवान आत्मा चमकीली ठही वेंदी आहे। त असांखे केतिरो चमकीलो ठहिणो आहे, जीअं बाबा चमकीला आहिनि एतिरो चमकीलो असांखे ठहिणो आहे। प्रश्न: माया के ॿारनि खे ज़रा भी तंग न करे सघंदी आहे। उत्तर आहे, जो पक्का योगी आहिनि, जंहिं योग बल सां पंहिंजे कर्मेंद्रियों सर्व कर्मेंद्रियनि खे शीतल ठाहे छॾियो, जो योग में ही रहण जी महिनत कंदा आहिनि, उन्हनि खे माया ज़रा भी तंग न कंदी आहे। माया ईंदी ही तॾहिं आहे जॾहिं असां बाप खे भुलिजंदा आहियूं। माया बि बाबा चईंदा आहिनि न, मुंहिंजी बेटी आहे, ॾिसंदी आहे इहे बाबा खे या नथा करनि त पोइ तंग कंदी आहे। जॾहिं तव्हां पक्का योगी थी वेंदव तॾहिं लाइक़ु ठहींदा। ठहिण जे लाइ प्योरिटी इज़ फस्ट। प्योरिटी पहिरियों हुजणी खपे। लाइक़ु ठहिण जे लाइ प्योरिटी फस्ट हुजणी खपे। ओम शांति। मिठी मिठी ॿारनि खे बाप वेही सम्झाइनि था, अज्ञान जे कारण तव्हांजी आत्मा डल थी वई आहे। हीरे में चमक हूंदी आहे न, पत्थर में चमक न हूंदी आहे। इन करे चइबो आहे पत्थर मिसल डल थी वई आहे। पोइ जागदी आहे त चइबो आहे इहे जीअं पारस मणी थी वई आहे। ये अज्ञान जे कारण आत्मा जी ज्योति डिम थी वेंदी आहे, कारी न थींदी आहे। नाम ये रखियो आहे आत्मा, जीअं कि आत्मा सभिनि जी हिकु जहिड़ी हूंदी आहे। शरीर जी बनावट अनेक प्रकार जी थींदी आहे। आत्मा त हिकु ई आहे न। जॾहिं तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मा आहियूं, बाप जा ॿार आहियूं, इहो सॼो ज्ञान हुयो उहा धीरे धीरे निकिरी वियो। निकिरंदे आख़िरी कुझु न रहंदो आहे। त चईंदा आहिनि अज्ञान, तव्हां बि अज्ञानी हुयो, हाणे ज्ञान जे सागर सां ज्ञानी ठहींदा वेंदा आहियो न। आत्मा त ॾाढी सूक्ष्म आहे, इन अखियुनि सां बि ॾिसण में न ईंदी आहे। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि ॿारनि खे नॉलेजफुल ठाहींदा आहिनि, तॾहिं सुजाॻ थींदा आहिनि। घर घर में सोजड़ो थी वेंदो आहे। हाणे घर घर में अंधियारो अर्थात सभिनि जी आत्मा डिम थी वई आहे। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त लाइट ईंदी, पोइ तव्हां ज्ञानवान ठही वेंदव। बाप कंहिंजी ग्लानी न कंदा आहिनि। इहे त ड्रामा जो राज़ सम्झाईंदा आहिनि। ॿारनि खे चईंदा आहिनि न इहे त सभु मूंडमती थी आहिनि। ॿारनि खे चईंदा आहिनि न कि त सभु मूंडमती थी आहिनि। केरु चईंदो आहे? बाप। ॿार तव्हांजी केतिरी सुंदर बुद्धि ठही हुई श्रीमत ते न। इंसानु सुठो कॾहिं थींदो आहे? जॾहिं सुठी श्रीमत मिलंदी आहे न, त हुन श्रीमत खे सुठी रीति सम्झी करे धारण करे हलंदा आहिनि न, तॾहिं उहा सुंदर बुद्धि थींदी वेंदी आहे न। कई बार असांखे समय ते ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं आहिनि, लेकिन अगरि असां जीअं बाप जो हथु पकड़ियो आहे त बाबा जीअं चईंदा था वञनि हीअं कंदा हलो। धीरे धीरे असांजी जॾहिं बुद्धि खोलजंदी त असांखे सम्झ में ईंदो आहे, अच्छा इहा हिन करे बाबा चईंदा आहिनि। हिन करे बाबा जो चए थो उहो अखियूं बंदि करे कंदा हलो, अर्थात बुद्धि न लॻायो। छो जी अञा जॾहिं शुरू में असांजी एॾी बुद्धि खुलियल न हूंदी आहे, त असां अगरि प्रश्न पुछंदासीं बाबा हीअं लहसुन प्याज छो न खायूं, ॿाहिरां जो छो न खायूं, कोई चए थो त हुनखे छो न चऊं। अगरि असां ईअं प्रश्न पुछंदासीं न त असांखे हुन समय सम्झ में न ईंदो आहे। जीअं ॿारनि खे बि चईंदा आहिनि न कि ज़्यादा न पुछ, चुपचाप जो मां चवां थी उहो कंदो हल। माना कलयुगी दुनिया में ई रोब जिताईंदा आहिनि। त लेकिन अॼुकल्ह जा ॿार बुद्धि ज़्यादा लॻाईंदा आहिनि, इन करे वॾनि जी ॿुधंदा न आहिनि, सम्झंदा न आहिनि। पोइ जॾहिं नुक़सानु थी वेंदो आहे पोइ बुद्धि खुलंदी आहे।
त ईअं ई बाबा बि असांखे चवनि था कि तव्हांजी मां जो तव्हांखे श्रीमत ॾियां थो उहो धारण कंदे कंदे तव्हांजी बुद्धि सुंदर थी वेंदी, अर्थात पहिरियों ई न थींदी आहे। पहिरियों हुन रीति हलंदे हलंदे जीअं बाबा चईंदा आहिनि न पवित्र रहो, त शुरू खां ई पवित्र रहंदासीं त बुद्धि खुलजी थी वेंदी, त ॻाल्हियूं बि सम्झ में ईंदी वेंदियूं, तॾहिं असांजी बुद्धि सुंदर थींदी आहे। हाणे तव्हां फील कंदा आहियो तव्हांखे ज्ञान मिलियो आहे न, ज्ञान खे पढ़ाई चइबो आहे न। बाप जी पढ़ाई सां असांजी ज्योति जगी वेंदी आहे। बाप जी पढ़ाई सां असांजी ज्योति जगी वेंदी आहे। कीअं जगदी आहे? असां पढ़ंदा वेंदा आहियूं, बाबा जो चईंदा आहिनि उहो कंदा वेंदा आहियूं, त असांजो मन बुद्धि संस्कार सभु शुद्ध थी वेंदा आहिनि, त ज्योति जीअं जगी वेंदी आहे। इन्हनि खे सची सच्ची दीपावली चइबो आहे। नंढेपन में मिट्टी जा दीपक में तेल विझी जॻाईंदे ज्योति जॻाईंदा हुआसीं। उहो त रस्म हली ईंदी आहे, है न, उहो त रस्म हली ईंदी आहे। उन्हनि सां कोई दीपावली न थींदी आहे। नंढेपन में मिट्टी जा दीपक में तेल विझंदे विझंदे ज्योति जगी वेंदी हुई, उहो त रस्म हलंदी ईंदी आहे। उन सां कोई दीपावली थोरी थींदी आहे। ये त आत्मा के अंदरि, ये त आत्मा जो अंदरि आहे उहो डिम थी वई आहे। उन जी ज्योति अची करे बाप जॻाईंदा आहिनि, अर्थात आत्मा खे अची करे सम्झ ॾींदा आहिनि। ॿारनि खे नॉलेज ॾींदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि। स्कूल में टीचर पढ़ाईंदो आहे न, उहा थी वई हद जी नॉलेज, इहा आहे बेहद जी नॉलेज। कोई साधु संत बि पढ़ाईंदा आहिनि छा? रचयिता रचना जी आदि मध्य अंत जी नॉलेज कॾहिं ॿुधी? कॾहिं कोई अची करे पढ़ाई, कॾहिं कोई अची करे पढ़ाई वञी करे ॾिसो किथे इहे नॉलेज पढ़ाईंदा आहिनि? रचयिता जी आदि मध्य अंत, रचयिता ऐं रचना जी आदि मध्य अंत जी नॉलेज वञी करे ॾिसी अचो, किथे पढ़ाईंदा आहिनि? सिर्फ़ु हिकु बाप ई अची करे पढ़ाईंदा आहिनि। उन्हनि वटि पढ़णो खपे न। बाप अनायास ई अची वेंदा आहिनि, ढिंडोरो थोरी पिटंदा आहिनि कि मां आयो आहियां। बाबा गुप्त में ईंदा आहिनि, गुप्त सतयुग जी राजधानी स्थापना कंदा आहिनि, पोइ सभिनि खे लास्ट में सभिनि सां मिली करे हली वेंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि ॾिसो मां कोई ढिंडोरो थोरी पिटवाईंदो आहे कि मां आयो आहियां। अनायास ई अची करे प्रवेश कंदा आहिनि। उहा आवाज़ त करे न सघंदा न, जेसि ताईं उन्हनि खे ऑर्गन्स न मिलनि। आत्मा बि ऑर्गन्स बग़ैर आवाज़ न करे सघंदी आहे। शरीर में जॾहिं ईंदी आहे तॾहिं आवाज़ कंदी आहे। तव्हां सम्झायो त कोई मञंदा न आहिनि। ॿारनि खे जॾहिं इहा नॉलेज ॾिबी आहे तॾहिं सम्झंदा आहिनि। इहा नॉलेज हिकु बाप जे सवाइ कोई ॾेई न सघे। ॿारनि खे जॾहिं इहा नॉलेज ॾिबी आहे तॾहिं सम्झंदा आहिनि। इहा नॉलेज हिकु बाप जे सवाइ कोई बि ॾेई न सघे असांखे। विनाश जो साक्षात्कार बि कोई चाहींदा थोरी आहिनि। ये नॉलेज हिकु बाप जे सवाइ कोई ॾेई न सघे असांखे। विनाश जो साक्षात्कार बि कोई चाहींदा थोरी आहिनि। ये त बाप अची करे कराईंदा आहिनि कि हीअं थियण वारो आहे। हाणे बाबा असांखे ॾेखारीनि था भई ड्रामा में इहे सीन अचण वारो आहे, त हिन में बाबा थोरी चाहिनि था कि विनाश थिए। बाबा त चवनि था इहे ड्रामा में न हूंदा। त इन करे बाबा असांखे जो ॿुधाइनि था सृष्टि ते जो सच हले थो उहो असांखे पतो आहे, असां तव्हांखे ॿुधायूं था त मञणो खपे न। विनाश जो साक्षात्कार बि ड्रामा अनुसार थींदो आहे। इहे बाप अची करे कराईंदा आहिनि। ड्रामा अनुसार पुराणी दुनिया हाणे ख़त्मु थियणी आहे, नई दुनिया स्थापना थिए थी। जंहिंखे बाप सां नॉलेज वठणी आहे उहे ईंदा रहंदा आहिनि, है न, पंहिंजो वरसो वठंदा रहंदा आहिनि। इन करे ॾिसो केतिरा ॿार नया ईंदा आहिनि, केतिरा पुराणा हली वेंदा आहिनि, कोई टिकंदा आहिनि, कोई रहंदा आहिनि। हिन में असांखे आश्चर्य न खाइणो खपे। कॾहिं कॾहिं ॿुधबो आहे न भई इहे बि एॾा साल हली करे हिननि बि ज्ञान छॾे छॾियो, त असांखे आश्चर्य न खाइणो खपे। छो जी
ड्रामा अनुसार जेके जेतिरो ज्ञान वठिणो आहे उहो अची करे वठी करे हली वेंदो, है न। नई दुनिया स्थापना थिए थी, जेके बाप सां नॉलेज वठणी आहे उहे ईंदा रहंदा आहिनि। केतिरनि खे ज्ञान ॾिबो आहे न, अनगिनत गांव गांव में केतिरा ढेर ईंदा आहिनि। इहे आत्मायूं ऐं परमात्मा जो हिकु मेलो आहे, हिकु ई बार लॻंदो आहे। जो ये आत्मा आहिनि ऐं परमात्मा जो मेलो हिकु ई बार लॻंदो आहे। संगम युग ते ई ईंदा आहिनि बाबा अची करे। बाप अची करे नई दुनिया जी स्थापना कंदा आहिनि। जेती जो जंहिंजी ज्योति जॻाईंदा आहिनि उहो पोइ वञी करे ॿियनि जी ज्योति जॻाईंदा आहिनि। हाणे तव्हां सभिनि खे वापसि वञिणो आहे। इन में बुद्धि सां कमु वठिणो खपे न। भक्ति मार्ग में त अंधियारो आहे, ज्ञान ॾियण वारो त हिकु बाप खपे न। उहे ईंदा ई आहिनि संगम ते। पुराणी दुनिया में ज्ञान मिली न सघे। मनुष्य जे ख़्याल में आहे अञा 40,000 वर्ष पिया आहिनि, बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहिनि। सम्झंदा आहिनि 40,000 वर्ष पोइ भॻवानु ईंदो। अञा एॾो दुख आहे, माण्हू एॾी रड़ियूं था करनि, अञा मथे वेठा हूंदा बाबा न। बाबा खे बि शुद्ध मोह त आहे न ॿारनि में, है न। एॾा ॿार चिल्लाइनि था त बाबा मथे कीअं वेही सघंदा आहिनि। ज़रूरु अची करे ज्ञान ॾेई सदगति कंदा त गोया अज्ञान ई आहियूं न असां। माण्हू सम्झंदा आहिनि अञा 40,000 वर्ष पोइ अञा भॻवानु ईंदो, अची करे ज्ञान ॾींदो। चलो इहो बि तव्हां मञो था अची करे ज्ञान ॾींदो, त इहो त मञो कम से कम कि असां अञा अज्ञानी आहियूं। इन्हनि खे अज्ञान अंधेरो चइबो आहे। अज्ञान वारनि खे ज्ञान खपे, भक्ति खे ज्ञान न चइबो आहे। आत्मा में ज्ञान आहे न, परंतु डल बुद्धि हुजण जे कारण सम्झंदा आहिनि भक्ति ही ज्ञान आहे, परंतु डल बुद्धि हुजण जे कारण सम्झंदा आहिनि कि भक्ति ही ज्ञान आहे। हिकु तरफ़ चईंदा आहिनि ज्ञान सूर्य जे अचण सां सोझिरो थींदो आहे, परंतु सम्झंदा कुझु न आहिनि न। चईंदा आहिनि ज्ञान सूर्य ईंदो त सोझिरो थींदो, त इहे बि मञंदा न आहिनि कि असां अज्ञान में आहियूं। मतिलबु माण्हू चवनि छा था, करनि छा था, मञनि छा था, हिकदमि मुंझल आहिनि। ॻाईंदा बि आहिनि न, ज्ञान सूर्य प्रकट आहे। कंहिंजे लाइ चईंदा आहिनि ज्ञान सूर्य, कॾहिं ईंदो इहे कोई ॼाणंदा न आहिनि। पंडित आदि हूंदो त चईंदो इहे कलयुग पूरो थींदो तॾहिं सोझिरो थींदो। इहे सभु ॻाल्हियूं बाप अची करे सम्झाईंदा आहिनि। ॿार नंबरवार सम्झंदा वेंदा आहिनि, धारण कंदा वेंदा आहिनि, पंहिंजो पद पाईंदा वेंदा आहिनि। टीचर ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। हिकु रस त ॿार न पढ़े न, पढ़ाई में हिकु रस मार्क्स कॾहिं न थींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप हिन समय हिन सृष्टि ते अवतरित थी विया आहिनि। हाणे पुराणी दुनिया जो विनाश बि साम्हूं आहे। बेहद जो बाप हाणे हिन पुराणी दुनिया में आया आहिनि। हाणे पुराणी दुनिया जो विनाश थियणो साम्हूं बीठो ई आहे। हाणे ई बाप ज्ञान वठंदा आहिनि। हाणे ई सभी आत्मायूं बाप खां ज्ञान वठंदा आहिनि। जेके बि वठिणो आहे, योग बि सिखणो आहे न। यादि सां ई त विक्रम विनाश थींदा, ज्ञान सां त कमाई थींदी आहे। यादि सां लाइट जो ताज मिलंदो आहे ऐं ज्ञान सां रतन जड़ित ताज मिलंदो आहे। बाप चईंदा आहिनि हिन संगम युग ते अची करे हिन शरीर जो लोन वठंदो आहे, अर्थात प्रकृति जो आधार वठंदो आहे। गीता में बि इहे अक्षर आहिनि न। ॿियो कोई शास्त्र जो नाम बाबा न खणंदा आहिनि। हिकु गीता जो ई नाम, गीता शास्त्र जो ई नाम बाबा खणंदा आहिनि। इहा आहे ही राजयोग जी पढ़ाई। नाम रखी छॾियो आहे गीता। हिन में पहिरियों पहिरियों लिखियलु आहे भॻवान वाची। गीता मतिलबु गीत, जीअं त हिकु बार बाबा कि श्रीमत जो गीत आहे। ये गीता नाम शइ श्रीमत जो गीत आहे। हिन में पहिरियों पहिरियों लिखियलु आहे भॻवान वाचा। हाणे भॻवानु कंहिंखे चइबो आहे? भॻवानु त निराकार आहे, हुननि खे त पंहिंजो शरीर आहे न। उहो निराकारी दुनिया
उते जाते आत्मायूं रहंदियूं आहिनि। सूक्ष्म वतन खे दुनिया न चईंदासीं, ये स्थूल साकारी दुनिया, उहा आहे आत्माउनि जी दुनिया। खेल सॼो हिते हलंदो आहे। निराकारी दुनिया में आत्मायूं केॾी नंढियूं आहिनि, केतिरी थोरी सी जॻह में असां सभु आत्मायूं रहंदासीं। नंढियूं नंढियूं केतिरियूं आहिनि, पोइ पाठ वॼाइण ईंदा आहिनि। इहे ख़्यालात तव्हां ॿारनि जी ही बुद्धि में विहारबो आहे न, है न। असां सॼो ॾींहुं इन ई ख़्यालात में रहूं त बि केॾो मज़ो अचे। हिन खे ज्ञान चइबो आहे। वेद शास्त्रनि खे चइबो आहे भक्ति, ज्ञान न। तव्हांजी साधु सन्यासियुनि सां एतिरी भेट न थी। बाबा जो त ॾाढो संग रहियो आहे हिन साधु संत माण्हुनि सां। ॾाढा गुरू कया आहिनि। पुछिबो आहे पंहिंजी तव्हां सन्यास छो कयो, घर बार छो छॾियो? चईंदा आहिनि विकार सां बुद्धि भ्रष्ट थी वेंदी आहे, हिन करे घर बार छॾे छॾियो। अच्छा, जंगल में वञी करे रहंदा आहियो, पोइ घर बार जी यादि ईंदी आहे? चई हा। बाबा जो त ॾाढो ॾिठल आहे। हिकु सन्यासी त पोइ वापसि घर बि अची वियो। इहे बि शास्त्रनि में आहे। मनुष्य वानप्रस्थ अवस्था में जॾहिं वेंदा आहिनि तॾहिं आयु वॾी थी वेंदी आहे। नंढी आयु में त वानप्रस्थ वठी न सघनि। जॾहिं वानप्रस्थ अवस्था में वेंदा आहिनि तॾहिं आयु वॾी हूंदी आहे। कुंभ जे मेले में नंढा नंढा नांगा माण्हू बि ईंदा आहिनि, दवाई खिलाईंदा आहिनि जंहिंसां उन्हनि जी कर्मेंद्रियूं थधियूं थी वेंदियूं आहिनि। तव्हांजो त योग बल सां कर्मेंद्रियनि खे तव्हांखे वश करिणो आहे। योग बल सां वश थींदा थींदा आख़िरी ठंडा थी वेंदा। योग बल सां असांजी सभु स्थूल ऐं सूक्ष्म सभु थधियूं थी वेंदियूं, आख़िरी सभु थधियूं थी वेंदियूं। कई चईंदा आहिनि बाबा माया ॾाढो तंग कंदी आहे। हुते त ईअं ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। कर्मेंद्रियूं वश तॾहिं थींदियूं जॾहिं बाबा जी यादि में अर्थात योग में असां पक्का थी वेंदासीं, तॾहिं असांजी कर्मेंद्रियूं हिकदमि थधी थी वेंदियूं। कहिड़ी सुठी स्टेज, हिकदमि अपवित्रता जी अविद्या ई थी वेंदी असांखे, है न। हिकदमि बसि मां ऐं बाबा, ॿियो कुझु यादि ई न हूंदो। कर्मेंद्रियूं शांत थी वेंदियूं। हिन में ॾाढी महिनत आहे। हुते अहिड़ा चीची कम थींदा न आहिनि। बाप आया आहिनि स्वर्ग धाम में वठी वञण लाइ, तव्हांखे लाइक़ु ठाहिनि था न। माया तव्हांखे न लाइक़ु ठाहींदी आहे, अर्थात स्वर्ग व जीवन मुक्ति धाम में हलण जे लाइक़ु न, इहा असांखे नालाइक़ु ठाहे ॾींदी आहे। केरु? माया। माया फिरदी रहंदी आहे न। अगरि असां बि बाबा जो ठही करे सुठी रीति न हलंदासीं, धारणा न कंदासीं, त बाबा वरी माया वरी खां असांखे नालाइक़ु ठाहींदी, जो असां ऊच पद पाइण लाइक़ु न थींदासीं, है न। श्री बाबा जो ठहिया आहियूं त स्वर्ग में त ईंदासीं, लेकिन हाणे ऊच पद न पाए सघंदासीं, त बाप बि लाइक़ु ठाहींदा आहिनि। हुन जे लाइ प्योरिटी इज़ फस्ट ॻाईंदा बि आहिनि न। बाबा असां पतित थी विया आहियूं, अची करे असांखे पावन ठाहियो। पावन माना पवित्र। गायन बि आहे, अमृत छोड़ विख काहे को खाए। उनजो नाम विख बि आहे, कंहिंजो विकार जो आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। इहे बि ड्रामा में नूंद आहे। बाबा केतिरी बार आया आहिनि, तव्हां ॿारनि सां अची करे मिलिया आहिनि। तव्हांखे कनिष्ठ खां उत्तम पुरुष ठाहिबो आहे न। आत्मा पवित्र थी वेंदी त आयु बि उनजी वॾी थी वेंदी। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु मिली वेंदी। किथे असांजी आयु 150 वर्ष हुई, किथे हाणे त ॾिसो माण्हू केॾा जल्दी जल्दी शरीर छॾनि था। इहे बि तव्हां बोर्ड ते लिखी सघंदा आहियो। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस फॉर 21 जन्म सेकेंड में। इहे बि असां बोर्ड ते लिखी छॾूं। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस फॉर 21 जन्म बोर्ड ते। ॾिसो लिखण त ॾाढी सारी ॻाल्हियूं बाबा ॿुधाईंदा आहिनि। चाहियो त तव्हां रोज़ु बोर्ड ते नई नई चीज लिखी सघंदा आहियो। बाप सां इहे वरसो मिलंदो आहे।
बाप सां ईअं वरसो मिलंदो आहे 21 जन्मनि जे लाइ। कई ॿार बोर्ड लॻाइण सां ड्रिजंदा आहिनि। बोर्ड त सभिनि जे घर में रहंदो आहे। तव्हां सर्जन जा ॿार आहियो न, तव्हांखे हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु मिलंदी आहे, त पोइ ॿियनि खे बि ॾियो। तव्हांखे हेल्थ वेल्थ हैप्पीनेस सभु मिलंदी आहे त ॿियनि खे बि ॾियो। त तव्हां पोइ ॿियनि खे बि ॾियो, ॾेई सघंदा आहियो त छो न बोर्ड लिखी ॾींदा आहियो। ॾेई सघंदा आहियो त छो न बोर्ड लिखी ॾींदा आहियो। त हीअं अॼुकल्ह त ॾिसो इंटरनेट ते बि माण्हू केॾा पोस्ट कंदा आहिनि, त तव्हां हुते बि पोस्ट करे सघंदा आहियो, है न। त बाबा चवंदा आहिनि त मनुष्य अची करे सम्झनि कि भारत में अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हेल्थ वेल्थ बि हुई, पवित्रता बि हुई। बेहद जे बाप जो वरसो 1 सेकेंड में तव्हां वटि ॾाढा ईंदा। तव्हां वेही सम्झायो, इहे ई भारत सोने जी चिड़िया हुई, इन्हनि जो राज्य हुयो न, पोइ इहे काॾे विया? 21 जन्म पहिरियों इहा बाबा चवंदा आहिनि कि उन्हनि खे चओ कि बेहद जे बाप द्वारा वरसो 1 सेकेंड में मिलंदो आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों हेल्थ वेल्थ हुई, पवित्रता बि हुई। तव्हां वटि पोइ ॾाढा ईंदा। तव्हां वेही सम्झायो, इहे ई भारत सोने जी चिड़िया हुई, इन्हनि जो राज्य हुयो, पोइ इहे काॾे विया? 84 जन्म पहिरियों इहे वरितो हुयो न इन्हनि राज्य भाग्य। इहे नंबर 1 आहे, इहे ई लास्ट में अची वेंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि इहे तव्हांजे 84 जन्मनि जो चक्कर पूरो थियो, पोइ शुरू थियणो आहे। बेहद जो बाप ई अची करे इहे पद प्राप्त कराईंदा आहिनि। सिर्फ़ु चवंदा आहिनि त मूंखे यादि करो त पावन ठही वेंदा। 84 जन्मनि खे ॼाणे करे बाप खां वरसो वठिणो। 84 जन्म खे ॼाणे करे पोइ बाप खां वरसो वठिणो आहे, परंतु पढ़ाई त खपे न, है न। पोइ ईअं न कि हा बसि असां 84 जन्मनि जो चक्कर ॼाणे वरितो, बसि असांखे वरसो मिली वियो। उहो त मिलंदो, जंहिं चक्कर जो ज्ञान वरितो उहो त्रेता अंत ताईं ईंदो ई सही। लेकिन अगरि उच्च पद पाइणो आहे त पढ़ाई त पढ़णी पवंदी। तव्हांखे चइबो आहे सुदर्शन चक्रधारी, नयो त कोई सम्झी न सघे। तव्हां ॼाणंदा आहियो स्व आत्मा खे चइबो आहे, असां आत्मा पवित्र हुया, शुरू खां वठी करे 84 जो चक्कर लॻायो आहे न, उहो बि बाप बतलाईंदा आहिनि। तव्हां पहिरियों शिव जी भक्ति शुरू कई हुई, तव्हां आहियो अव्यभिचारी भगत। तव्हां त अव्यभिचारी भगत हुयो, बाप जे सिवाय कोई सम्झाए न सघे। बाप चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार, तव्हां पहिरियों इहे जन्म वरितो। कोई साहूकार हूंदो त चवंदो अॻियां जे जन्म में हिन अहिड़ा कर्म कई। कोई रोगी हूंदो त चवंदा पिछले कर्मनि जो हिसाब किताब। अच्छा, हिन लक्ष्मी नारायण कहिड़ा कर्म कई? इहे बाप बि सम्झाइनि था। इन्हनि जे 84 जन्म पूरा थिया, पोइ फर्स्ट नंबर में अचिणो आहे। भगवान संगम युग ते अची करे राजयोग सिखलाईंदा आहिनि। हाणे त सम्झो था बाबा असांखे राजयोग सिखलाइनि था न, पोइ बि तव्हां भुलिजी वेंदा आहियो। करम अकरम विक्रम जी गुह्य गति बि बाप असांखे सम्झाईंदा आहिनि। रावण राज्य में कोई करम विक्रम थी वेंदा आहिनि। रावण राज्य में असांजा करम विक्रम थी वेंदा आहिनि। हुते सत्युग में त करम अकरम हूंदा, मतिलबु हुनजो सुठो बुरो फल न मिलंदो, कोई बि न्यूट्रल कर्म हूंदा। हुते रावण राज्य हूंदो ई न, विकार हूंदा ई न आहिनि। हुते त आहे ई योग बल, जबकि योग बल सां असां विश्व जा मालिक ठही सघंदा आहियूं। त ज़रूरु पवित्र दुनिया बि खपे न। पुराणी दुनिया खे अपवित्र, नई दुनिया खे पवित्र चइबो आहे। उहा आहे वाइसलेस, इहा आहे विशस वर्ल्ड। हाणे सॼी विशस वर्ल्ड में बाबा सभी आत्माउनि खे शुद्ध कराए
सभी आत्मा इनके पहिरियों वाइसलेस ठाहींदा आहिनि, पोइ पूरी दुनिया वाइसलेस थी वेंदी आहे, पोइ असां परम धाम में हली वेंदा आहियूं, पोइ ईंदा आहियूं पंहिंजे पंहिंजे समय ते। बाबा चईंदा आहिनि कि बाप ई अची करे वैशालय खे शिवालय ठाहींदा आहिनि, सतयुग खां शिवालय। शिव बाबा अची करे असांखे सतयुग जे लाइ लाइक़ु ठाहींदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे मंदर में वञी करे तव्हां पुछी सघंदा आहियो, तव्हांखे मालूम आहे इन्हनि इहे पद कीअं पातो। इन्हनि ई पूरे 84 जन्म कया, पोइ पुरुषोत्तम संगम युग ते अची करे बाबा राजयोग सिखलाईंदा आहिनि। इन्हनि ई पूरा 84 जन्म वरिता, पोइ पुरुषोत्तम संगम युग ते अची करे बाबा राजयोग सिखलाईंदा आहिनि ऐं इन्हनि खे राजाई ॾींदा आहिनि। इन्हनि जे पहिरें जन्म, इन्हनि जो पहिरियों जन्म पतित हुयो, पोइ नंबर 1 पावन ठहियो। सॼी राजधानी आहे न, तव्हांजे चित्र में बि सभु क्लियर आहे। इन्हनि खे राजयोग केरु सेखारियो? ऊच ते ऊच हिकु परमात्मा ई इहा राजयोग जी शिक्षा ॾेई सघंदा आहिनि। भगवान ही श्री लक्ष्मी श्री नारायण के विश्व जो महाराजा महारानी ठाहे सघंदा आहिनि। पूरी विश्व जो मालिक ही त उन्हनि खे एॾो ऊच पद प्राप्त कराईंदा, न त दुनिया में एॾी सारी आत्मायूं आहिनि। माण्हू पुछी सघंदा आहिनि न भॻवान खां कि तव्हां लक्ष्मी नारायण खे विश्व जो मालिक छो ठातो। इन करे बाबा चईंदा न सभिनि खे पैगाम ॾियो, संदेश ॾियो, ताकी कोई उल्हाना न ॾे कि तव्हां हिननि खे ई छो ठातो। त बाबा बि चई सघंदा आहिनि न, ॾिसो तव्हांखे बि मां संदेश पहुचायो, तव्हांखे बि असां ज्ञान ॾिनो, तव्हां उनखे न सम्झी करे, न धारण करे पंहिंजे ई जीवन में मस्तु रहियो। हिननि सम्झी वरितो त हिन में मां छा करां। न ॿार त पुछंदा न पंहिंजे पीउ खां कि हिन खे एॾो वरसो छो था ॾियो, त पीउ बि चईंदो हिन हीअं कई, मुंहिंजो चयो मञियो, मुंहिंजे हिसाब सां हलियो, मुंहिंजे कम में हिन मदद कई अथई, तॾहिं मां ॾिनो आहे। त बाबा बि अची करे ईअं चईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि पूरे 84 जन्म वरिता, पोइ पुरुषोत्तम संगम युग ते अची करे बाबा राजयोग सेखारींदा आहिनि, राजाई ॾींदा आहिनि। उन्हनि जे पहिरें जन्म में इहे पतित हुया, पोइ पावन नंबर 1 ठहिया। सॼी राजधानी आहे न, तव्हांजे चित्रनि में सभु क्लियर आहे। इन्हनि खे राजयोग कंहिं सेखारियो? ऊच ते ऊच परमात्मा। देवतायूं त सिखलाए न सघनि, भॻवान ई सेखारींदा आहिनि, जंहिंखे नॉलेजफुल चइबो आहे। बाप टीचर सतगुरु बि चइबो आहे न। बाबा सिंह बाप बि आहिनि, टीचर बि आहिनि, सतगुरु बि आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं उहे ई सम्झी सघंदा जे शुरू खां शिव जी भक्ति कई हूंदी। मंदर वारा, मंदर ठाहिण वारनि सां था पुछो पंहिंजी मंदर, तव्हां इहे मंदरु ठाहियो, इन्हनि जा इहे पैसा, इन्हनि इहे पद कीअं पायो, इन्हनि खे राज्य कॾहिं मिलियो, पोइ इहे काॾे विया, हाणे किथे आहिनि। तव्हां 84 जन्मनि जी कहानी ॿुधायो त ॾाढा ख़ुशि थी वेंदा। चित्र पॉकेट में पियो हुजे, तव्हां कंहिंखे बि सम्झाए सघंदा आहियो। शुरू खां जे शिव जी भक्ति कई हूंदी उहो ॿुधंदा रहंदा, ख़ुशि थींदा रहंदा बाबा जो ज्ञान ॿुधी करे न। शिव बाबा जी ॻाल्हियूं, शिव बाबा खे मञण वारा ॾाढा ख़ुशि थींदा, छो की असां चईंदासीं न शिव बाबा ईअं ॿुधाईंदा आहिनि, शिव बाबा ईअं ॿुधाईंदा आहिनि, त माण्हू बि ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। तव्हां सम्झी वेंदा आहियो इहे असांजी कुल जो आहे। दिन प्रतिदिन बाबा ॾाढी सहज युक्तियूं ॿुधाईंदा रहंदा आहिनि। तव्हांखे हाणे सम्झ मिली, परम पिता परमात्मा ई सर्व जो सदगति दाता आहे। 21 जन्मनि जे लाइ सतयुग जी बादशाही मिलंदी आहे असांखे। 21 जन्मनि जो वरसो हिन पढ़ाई सां ई मिलंदो आहे न। टॉपिक बि ॾाढा आहिनि। वैशालय ऐं शिवालय कंहिंखे चइबो आहे, इहे टॉपिक ते असां परम पिता परमात्मा जी जीवन कहानी ॿुधाए सघंदा आहियूं। लक्ष्मी नारायण जी 84 जन्मनि जी कहानी, इहा बि हिकु टॉपिक आहे।
न त असां चाहियूं त पाण वटि जो बोर्ड लॻल आहे उन ते रोज़ु असां ईअं नया नया टॉपिक लिखी पोइ उन्हनि ते क्लास करायो। विश्व में शांती कीअं थिए, पोइ अशांती कीअं थी, विश्व में शांती कीअं हुई पोइ अशांती कीअं थी, हाणे पोइ शांती कीअं स्थापना थिए थी, इहे बि टॉपिक आहे। रोज़ु कोई न कोई टॉपिक लिखी करे ॿाहिरि बोर्ड लॻाए छॾो, पोइ टाइम ॾेई छॾो, अगरि सम्झणो आहे त हिन समय ते अची वञो। अच्छा, मीठे मीठे सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे, हाणे उत्तम पुरुष ठहिण लाइ यादि जे बल सां आत्माउनि खे पवित्र ठाहिणो आहे। कर्मेंद्रियनि सां कोई बि विक्रम न करिणो आहे। हाणे उत्तम पुरुष ठहिण लाइ यादि जे बल सां आत्मा खे पवित्र ठाहिणो आहे, कर्मेंद्रियनि सां कोई बि विक्रम न करिणो आहे, ज्ञानवान ठही आत्माउनि खे सुजाग करण जी सेवा करणी आहे, है न। आत्मा रूपी ज्योति में ज्ञान योग जो घृत विझणो आहे, ज्ञानवान ठही आत्माउनि खे सुजाग करण जी सेवा करणी आहे। आत्मा रूपी ज्योति में ज्ञान योग जो घृत विझो। श्रीमत ते बुद्धि खे स्वच्छ ठाहींदा वञो। त वरदान आहे, पॉइंट स्वरूप में स्थिति मन बुद्धि के नेगेटिव जे प्रभाव सां सेफ रखण वारा विशेष आत्मा ठहो। जी कोई सीज़न हूंदी आहे त सीज़न सां बचण लाइ उन प्रमाण अटेंशन रखिबो आहे। बारिश ईंदी आहे त छाता रेनकोट आदि जो अटेंशन रखंदा आहियूं न। सर्दी ईंदी त गरम कपिड़ा रखंदासीं। हीअं वर्तमान समय मन बुद्धि में नेगेटिव भाव ऐं भावना पैदा करण जो विशेष कार्य माया करे थी। इन लाइ विशेष सेफ्टी जो साधन अपनायो। इन जो सहज साधन आहे, हिकु पॉइंट स्वरूप में स्थित थी वञो। आश्चर्य ऐं क्वेश्चन मार्क जे बजाय बिंदु लॻाइण अर्थात विशेष आत्मा ठहिणु। स्लोगन आहे, आज्ञाकारी उहा जो हर संकल्प बोल कर्म में जी हुजूर कंदो रहे। आज्ञाकारी आत्मा उहो हूंदी आहे जो हर संकल्प बोल कर्म में जी हुजूर कंदो रहे। हर संकल्प बोल कर्म में बाबा जी हर आज्ञा ते हाजी कंदो रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।